जी बिल्कुल असीं हिन वक़्तु मलिक महिला में मौजूद 13 साल मासूम नींगर अयाज़ पुट अब्दुर्रहीम मलिक जो पंहिंजे घर भातियुनि खां कावड़ जी घरां निकिरी वियो। 13 साल बाद संदसि घर पहुतो आहे। वारसनि में वॾी ख़ुशी जो लहर आहे। अचो संदसि अयाज़ ऐं संदसि वारसनि सां ॻोल्ह ॿोल कयूं, उन्हनि खे केतिरो ख़ुशी महसूस थिए पियो। माशाअल्लाह असांखे वॾी ख़ुशी आहे। ऐं हिन जी 2-3 ॾींहं अॻु में असां पोस्ट जीअं क़रीब राति जो 8-9 जो टाइम हुयो त वलील आहे हिकिड़ो सोशल वर्कर आहे ऐं यूट्यूबर बि आहे। उन जी असां पोस्ट सॼो जेको आहे न कमु इहे कराईंदो आहे, माना कंहिं विछड़े खे ग़रीबनि खे मोलाईंदो, बल्कि अलाह सां इहो उन जे मथां रहमत हूंदी। त पोस्ट ॾिठीसीं वलील जी लॻल हिन जो अयाज़ जो फ़ोटो बि हुयोसीं, सॼी हिस्ट्री साइड में लिखियल हुअसि। पढ़ीसीं त मां हुन सां उहे जीअं ॾिठमि पढ़ियमि ऐं कॉल कईमांसि। मां चयुमि असांजो भाइटियो आहे, अचे प्रूफ। मां चयुमि प्रूफ बि आहे। पोइ उन जी नंढे हिन जी बचपन जी 6-7 सालनि जी फ़ोटू असां वटि पई उहा मोकिलीसीं। उन मोकिलण खां पोइ वरी मां NIC पीउ जो भाउ जो माउ जो मोकिलियोमांसि। मां चयो तव्हां हे ॾिसो इहे सेम नाला आहिनि ऐं उहो बि आहे। वरी ॿियो चए ॿियो का प्रूफ। मां चयुमि चलो ठीकु आहे। ॿियो वरी उन जो माना माउ जो पीउ जो भाउ जो फ़ोटू मोकिलियोमांसि कढी। मां चयो तव्हां उन खे ॾेखारियो, पाण पोइ सुञाणे वेंदो। चए थो मूंखे पीउ माउ भाउ जा नाला यादि आहिनि त लाज़मी फ़ोटू बि सुञाणींदो। फ़ोटू मोकिले चई सुञातई। चई हाणे चलो ठीकु आहे, असां सुभाणे तव्हां सां वीडियो कॉल ते कॉल कंदासीं, पोइ हे तव्हां सां दूबदू ॻाल्हाईंदो। चलो ठीकु आहे। असां इंतज़ारु कयोसीं। ॿिए ॾींहं ते वीडियो कॉल अची वई। वीडियो कॉल ते हिन सां ॻाल्हायोसीं, पंहिंजे माउ पीउ भाउ खे सुञातई, ॿियो कंहिंखे न। माशाअल्लाह सफ़ा कंफ्यूज़ थी वियो। रोई ॾिनई त असांखे बि महसूसु थियो आहे की इहो ई आहे। बसि ईअं थी अलाह साईं जा अहसान आहिनि। 12-13 साल खां पोइ असां सां गॾु वेठो आहे। केतिरो ख़ुशी थिए? ख़ुशी माशाअल्लाह तमामु घणी आहे। असां उन महिल पोस्ट जीअं ई हिन सां कॉन्टेक्ट कयोसीं, पोस्ट रखीसीं, माशाअल्लाह असां वटि जेका कमेंट अचनि पिया न, चवां थो त असांखे वधीक उन्हनि कमेंटनि वारनि खे ख़ुशी हुई, असांखे मुबारकूं ॾियनि पिया। अलाह साईं जा अहसान तमामु घणी डबल या ट्रिपल ख़ुशी थी वई आहे। हिकु दोस्तनि जी दुआनि जी ख़ुशी, दुआयूं असांखे कयूं त उहा ख़ुशी, ॿियो वरी असां सां घर विच में असां सां वेठो आहे। पूरा नाम क्या है, कैसे यहाँ पर आप निकल चुके हैं, कहाँ कहाँ रहे आप? मेरा नाम अयाज़ है। मैं पहले मामू के घर गया था। मामू के घर से वापसी ट्रेन में बैठा। आपका उम्र कितना था? उम्र था मेरा 60 साल। जब मैं इदारे में मुल्तान में पूछा था, अब मैं हो गया था 8 साल का। 8 साल की भी मेरे पास फ़ोटो पड़ी है, मगर वो मेरे पास अभी नहीं है। किस किस शहर में आप रह चुके थे? मैं मुल्तान में रहा हूँ, लाहौर से रहा हूँ, लेडीज़ वार्ड वहाँ बना हुआ उसमें भी रहा हूँ, मीठागढ़ है उधर बना हुआ है, नूरियाबाद बना हुआ है, चारडूम बना हुआ है, वहाँ भी रहा हूँ। मेन जो चारडूम से मैं भाग गया था, कराची चला गया था। कराची कितना अर्सा रहा आप? कराची में मैं 2019 में कराची में गया। अच्छा। शराब गोट पे, वहाँ भी ईदगाह सेंटर है, वहीं पर ही अभी तक मैं वहीं काम कर रहा था। कैसे वर्षा से आपसे मिले? वर्षा से एक वीडियो देखी, वलीउल्लाह भाई के नंबर मिला के उन लोगों से रब्ता किया, अपना नेट में बाप का माँ का और भाई का नाम बताया, उस हिसाब से 1 घंटे के अंदर मिल गया। अच्छा, फ़ोटो भेजा वीडियो से आपको पहचाना सर? मैंने इन लोगों ने फ़ोटो भेजी थी मेरे को, घर वालों ने छोटे की, वो मैंने ठग करके पहचान ली। मैंने बोला एक बार माँ बाप की भी भेज दो, उन लोगों ने वो भी भेजी, मैं उसमें भी पहचान लिया। मैंने बोला यही मेरे माँ बाप है। आपके इलाके को दोस्त आपका याद था तहसील के? और कोई याद नहीं था, सिर्फ अपने माँ बाप याद थे मेरे को। मस्जिद याद थी और मस्जिद से जो फाटक ट्रेन का वो ही याद था, इसके अलावा मेरे को कुछ याद नहीं था। वर्षा से मिलकर कितना खुश हुआ आपका? आज बहुत खुश हुआ हूँ। अच्छा। जितना ज़िंदगी में पहली बार हो रहा हूँ खुश, जितना कभी नहीं हुआ। वहाँ ज़्यादातर जेल मतलब जेल टाइप का है वो भी, वहाँ बंद ही रखते थे, मारते इतने थे, सर फटे हुए, अभी बाल आ गए ना, सर फटे हुए इतने, अभी इसके नज़र नहीं आ रहा। आज करीबी रिश्तेदार आए हैं आपसे मिलने के लिए, क्या कहेंगे, कितना खुशी हो रहा है? आज बहुत खुशी हो रहा है, जितना पहले कभी नहीं हुआ आज हो रहा। आज भी महिरबानी असांखे राब्तो कयईं फ़ोन जे ज़रिए ते, फेसबुक ते छॾे, पोइ असां उन सां राब्तो कयोसीं। उन असांखे हक़ीक़त बसि ईअं, बसि कावड़ जी बि न कुझु न, बसि ईअं निकिरियो। तक़रीबन 2013 में निकिरी वियो असांजो। जी बसि इहे मौलवी साहब जे मोबाइल जे ज़रिए ते राब्तो थी वियो। पोइ असां उन सां कंटेक्ट कयोसीं, उन ॻाल्हायो असां सां, पोइ असांखे तस्दीक ॾिनई, पोइ असां फ़ोटू वोटू पंहिंजा मोकिलियासीं, असांखे सुञातई। पोइ असां चयोसीं असां अचो होॾे, चई न तव्हां न अचो, मां तव्हांखे पाण पहुचाए ॾींदुमि। टीम सां गॾु अता हुसैन मलिक, मेहरान TV तंगवाणी।